अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मातली जे सूबाई तक PA 70 ते नंढी ज़िमनी चूंड जेका आहे उहा सिलसिलो जारी आहे। पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। मेहरान TV तरफ़ां इन ज़िमनी चूंडुनि जे हवाले सां ख़ुसूसी ट्रांसमिशन शुरू कई वई आहे, जंहिंमें पहिरें मरहले में असां मेहरान TV जे न्यूज़ बुलेटिन में रिपोर्टरनि सां ॻाल्हि ॿोल कई, उन जा टेलीटॉक कया, सूरत हाल जो जाइज़ो वरितो त छा सूरत हाल आहे, उते वोटरनि जो तइदाद जो रेशो छा आहे ऐं ॿिया मामला कहिड़ा थी रहिया आहिनि। ऐं हाणे असीं अॼु पंहिंजे प्रोग्राम जे हिन ख़ुसूसी ट्रांसमिशन में सॼे तक जो जाइज़ो वठंदासीं त सूरत हाल छा आहे, अॻु में माज़ी में हिन तक जी पोज़ीशन छा रही आहे, हिन वक़्तु जेके मुक़ाबिलो थी रहियो आहे उन में कहिड़ियूं नयूं तब्दीलियूं आहिनि। इन सॼी सूरत हाल जे हवाले सां ऐं उनखां पोइ शाम जो जॾहिं 6 वॻे रिज़ल्ट जो सिलसिलो शुरू थींदो, उन वक़्तु वरी कोशिशि कंदासीं त सभ खां पहिरीं मेहरान TV पंहिंजी ख़ुसूसी ट्रांसमिशन ज़रिए तव्हांखे तक जे चूंडुनि जे नतीजनि बाबति आगाही ॾे। हाणे ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे सीनियर तज़िया निगार नाले वारे सहाफ़ी नाज़ साहब साहब। नाज़ साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। नाज़ साहब, कीअं पिया ॾिसो मातली जे हिन सूबाई तक PA 70 जी जेका पोलिंग जो सिलसिलो जारी आहे? आरफ महिरबानी। ही तक तव्हांखे जीअं ख़बर आहे त बदीन ज़िले जो तक आहे। बदीन ज़िले जो तक जेके थोरो माण्हू माज़ीअ में वेंदा त जेकी पोइ 2018 जी इलेक्शन हुई सिंध में, जेके वॉलेटाइल ज़िला सम्झा पे विया, जिते सभ खां वधीक टेंशन हुयो उते हुयो, छाकाणि त उते पाकिस्तान पीपुल्स पार्टी उते हुई ऐं उते ई ताज़ो नाराज़ थिया हुया। ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहब जेके होम मिनिस्टर हुया सिंध जा, उहे पीपुल्स पार्टीअ खां नाराज़ थिया हुया। ऐं मोहतरमा फहमीदा मिर्ज़ा साहिबा जेका स्पीकर हुई आउट गोइंग नेशनल असेंबलीअ जी, उहे नाराज़ थिया, उन करे उते वॾो टेंशन हुयो। पर ही मातलीअ वारो तक उन टेंशन खां थोरो ॿाहिरि वारो इलाइक़ो हुयो, छाकाणि त हू जेके 3 तालका हुया, बदीन तालको, टंडो बागो तालको, गुलारची या शेख फाज़िल राहू, उते हिकिड़ो ॿी सूरत हाल हुई। पर हिते हाणे ही जेको तक आहे उन जी जेकी सूरत हाल आहे त इन तक ते मजमूई तौर ते जेकी सूरत हाल आहे त उते जेके टोटल वोटर्स आहिनि उहे आहिनि 1,66,809 ऐं उन्हनि में 91,000 मर्द आहिनि ऐं 75,000 ख़वातीन आहिनि। पोलिंग स्टेशन्स जेके मर्दनि जे लाइ आहिनि उहे बुनियादी तौर ते आहिनि 28, फीमेल जे लाइ आहिनि 23, कंबाइंड जेके गॾियल पोलिंग स्टेशन्स आहिनि उहे 72 आहिनि। टोटल 123 पोलिंग स्टेशन्स आहिनि जिते कमु थियणो आहे। ऐं पोइ इम्प्रोवाइज़ थियूं, उन्हनि पहिरियां इहो तजवीज़ आई, पोइ वरी हिनखे इम्प्रोवाइज़ कयो वियो। 123 मां वधाए 229 जेके आहिनि पोलिंग स्टेशन्स कयूं वयूं मेल जूं, ऐं पोइ फीमेल जूं कयूं वयूं 194 ऐं मजमूई तौर ते थी वयूं 423 पोलिंग स्टेशन्स, जिते 424 पोलिंग स्टेशन्स ते थिए थो मुक़ाबिलो पियो। इन्हनि में 12 पोलिंग स्टेशन्स जेके आहिनि उहे हाईली सेंसिटिव आहिनि, इंतिहाई सेंसिटिव आहिनि, ऐं 42 बल्कि 41 जेके आहिनि उहे सेंसिटिव पोलिंग स्टेशन आहिनि। 70 पोलिंग स्टेशन्स जेके आहिनि नॉर्मल आहिनि। ही त उन्हनि जो आहे। बाक़ी हिते जेको मुक़ाबिलो आहे उहो बुनियादी तौर ते हूअं त 6 खनि ऑफिशियली उम्मीदवार बीठल आहिनि। हिकिड़ी अम ॻाल्हि बि आहे त सरकार जे फ़ैसिलनि जी कॾहिं उठ हेठि हिकिड़े पासे थो झुके, ॿिए पासे कॾहिं ॿिए पासे। मिसाल तौरु उते जिते पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जो उम्मीदवार आहे, GDA जो उम्मीदवार आहे, ॿिया उम्मीदवार आहिनि, उते बंदिश पियल लबैक तहरीक लबैक जेकी आहे उनजो बि उम्मीदवार आहे। मतिलबु बंदिश बि आहे ऐं लबैक बि आहे। तव्हां पंजाब में बि ॾिठो त उते बि आहे पीर मोहम्मद अली सरहदी साहब, हिते पीर मोहम्मद अली सरहदी साहब आहिनि जेके उहे बि आहिनि। हाणे मुक़ाबिलो जेको हिते सम्झो पियो वञे, छाकाणि त इन ते हिकिड़ो सुवाल हुयो, जीअं तव्हां चयो त पाबंदी महिल तंज़ीम जो, पोइ इहो फार्म कीअं मंज़ूर थियो, अप्रूवल थियो? जेको पंजाब वारे केस मां तजुर्बो थियो उहो इहो थियो त छाकाणि त फार्म अॻु में सबमिट थियल हो, उन छाकाणि त रजिस्टर्ड पार्टी त हुई न उन तहत। हाणे जेकॾहिं उन जो नॉमिनेशन रद्द पियो कजे त पोइ मसइलो इहो पियो थिए त वरी समूरो प्रोसेस न थिए हा, जेको जीअं कराचीअ में 249 ते बि थियो न, तंहिंजे करे इहो ऑप्ट कयो वियो आहे त छाकाणि त प्रोस्क्राइप्शन थी चुकी आहे, 60 ॾींहंनि जो हिननि वटि मुदो आहे त उहे हुनजे ख़िलाफ़ अपील कनि, पोइ वरी इंटीरियर मिनिस्ट्री फ़ैसिलो करे। इहो हिकिड़ो प्रोसेस आहे त बंदिश त पइजी चुकी, पर अञा ताईं हुननि वटि इहो राइट आहे। ऐं जंहिं नमूने सां हिते इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त इन तरह में गुज़िरियल कुझु सालनि में जेको मज़हबी वोट वधियो आहे उहो तव्हां ॾिसो न, त हिन भेरे हिते आम तौर ते छा हूंदो, इन तक में बुनियादी तौर ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी हूंदी ऐं उते मक़ामी तौर ते जेको पीर साहब पागारे जी जमायत हुई उहा GDA जी जमायत हूंदी हुई त उहा अॻियां ईंदी हुई। पर हिन भेरे थियो ईअं त लोकल पॉलिटिक्स आहे, ज़मीनी चूंड आहे
ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ बशीर अहमद हालेपोटो साहब जे वफ़ात सां सीट ख़ाली थी। बशीर हालेपोटो साहब ट्रेडिशनल माण्हू हुया न, उते पंहिंजी उथी वेठी सियासी तौर ते अलॻि हुजनि पर यारी दोस्ती माण्हुनि सां, त इन करे ग़ालिबन ख़ासि तौर ते निज़ामाणी जेके उते बीहंदा आहिनि या ॿिया, उन्हनि इहो मुनासिबु न सम्झो त ज़मीनी चूंड ते वेही ज़ाती तालुकात ख़राबु कजनि। ऐं GDA जेको आहे सो हिकिड़ो उमेदवार त करे उते बीहारियो शाहिद विर्क खे, पर हाणे जेके ख़बरूं आहिनि त उते इहा बि हिकिड़ी अजीब डेवलपमेंट थी आहे। बशीर हालेपोटो जे जाइ ते हुनजो भाइटियो आहे ॾाढो मोहम्मद हालेपोटो जेको आहे, उहो मोहम्मद हालेपोटो हूअं ई जेको आहे सो इलेक्शन बशीर हालेपोटो साहब विढ़ंदो, बशीर साहब जी जाइ ते जेको अवाम सां राब्ते वारी का कमकार ऑफिशियल राब्ता उहे ॾाढो ई हलाईंदो, उहो मुंहुं मां ई ऑफिशियल कमकार बि, छाकाणि ही ऑयल कंपनी हिते आहे, उन्हनि जे कॉन्ट्रेक्टर आहिनि, पढ़ियल लिखियल आहिनि। बशीर साहब हिकिड़ा मतिलबु उन प्रिविलेजिस खां महरूम माण्हू हुया, त इन जे करे हू राॼ हुई ज़ाहिर वॾो हिकिड़ा कल्चरल माण्हू बि हुया न, उन्हनि ते समय ॿियनि इल्ज़ामनि सां गॾु वॾेरे हुजण जे इल्ज़ाम सां गॾु वॾेरे हुअण सां गॾु हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे, मिसाल बशीर हालेपोटो जो हिकिड़ो तर में जेको शौक़नि जे हवाले सां मशहूरु हुया, त घोड़नि जा शौक़ीन ऐं सावण फ़क़ीर जेको सिंध जो लोक किरदारु आहे, नड़बैत जो वॾो शाइर, उनजो फलकारा में जेको मेलो हलाइण जो न त आम तौर ते ॾिसो सावण फ़क़ीर वाज़ ख़ासि खेली, पर मतिलबु उनखे न अदरवाइज़ असां वटि मेला ॿियनि माण्हुनि जा लॻंदा आहिनि, ख़ासि खेलियुनि जा कहिड़ा मेला या ॿियनि ज़ातियुनि जा उमतियुनि मां कंहिंजो मेलो हा मेला थींदा आहिनि, त इहो हिकिड़ो हुयो त हुन उहो कमु कयो हो। त पोइ हिते जेको वरी पहुची JU आहे उन तक में लथी आहे, JU आहे तक में लथी आहे, ऐं उन ज़ऊर साहब जेके आहिनि गुलहसन ज़ऊर साहब, ऐं उन्हनि हिकिड़ी इफ़र्ट या त पीपल्स पार्टी कंदे नज़र आई आहे या JU आहे कंदे नज़र आई आहे। JU आहे हिते राशिद महमूद सुमरे साहब हिते दौरा कया आहिनि, पोइ GDA वारा उन राशिद महमूद सुमरे पॉलिटिक्स खे सिंध में बुनियादी तौर ते ॿिया अलॻि रंग ॾेई छॾिया आहिनि। मिसाल तौरु तव्हां ॾिसो त हू मथी सतह ते जेको JU आहे उहा PDM सां आहे न, PDM जी सरवाणी आहे हुन वटि, पर लाड़काणे में बि राजूणी ताज मुअज़्ज़म अब्बासी GDA में बि आहे, JU सां गॾु बि हूंदो। हिते बि तव्हां ॾिसो त राशिद महमूद सुमरो साहब PDM धारा हुनजी पार्टीअ सां गॾु आहिनि, PDM में नवाज़ लीग जे माण्हुनि खे कल्ह शाह मोहम्मद शाह ऐं ॿियनि खे बि उते घुरायो अथनि, उते आया वोट जी ज़ाहिर कन्वांसिंग ॾियारे थी उहा थी, पर गॾोगॾु GDA जा जेके माण्हू उहे राजूणी ताज में हथ त खणी वियो, पर पाणे तव्हां असांखे ख़बर आहे त इहे फुटेजिस हलियूं त ॾाढी इफ़्तार पार्टी थी, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहब वटि विया, पोइ फहमीदा मिर्ज़ा साहब वटि विया, पोइ उन्हनि इन जी इलेक्शन वर्क कई, त हीअ ज़बरदस्त क़िस्म जो इन सेंस में मुक़ाबिलो आहे। बाक़ी हूअं त जेकॾहिं असां ॾिसूं त PS 70 जी चूंड आहे, सिंध असेंबलीअ जी चूंड आहे, सिंध असेंबलीअ में सिंध हुकूमत वटि एतिरी स्ट्रेंथ मौजूदु आहे जो हिकिड़ी ॿिनि चइनि पंजनि वोटनि जी हुनखे का परवाह बि कान्हे। नासिर शाह जो बयान बि अची तनक़ीद कई, हा उहो जेको बयानु आहे उहो वाक़ई सियासी तौर ते हुनजी ॿोली सियासतदान ॻाल्हाइनि था त रिंग रोड जो रंगबाज़ जेको आहे उनखे कैंडिडेट बि नथो मिले, माना PTI खे चवणो आहे, बाक़ी अलमियत आहे न। तव्हां PTI जो सिंध में जेको रवैयो आहे उहो इहो आहे त सिंध खे उहे वठनि था, मिसाल तौरु हलीम आदिल साहब हुनजो लीडर आहे, ऐं उहो इशूज़ के नॉन इशूज़ ऐं इहे सभु सरकार ते तनक़ीद करण जो हुनजो आर्ट बि आहे हुन वटि, उहो करे थो। पर मिसाल जेको पॉलिटिकल मैदान जे विढ़ण जे बजाए जेकॾहिं मैदान लॻे रांदि मलाखड़े में करण जे बजाए वञी घिटिन में वञी कबी त उहा कंहिं कम जी थींदी न आहे, उहो हिकिड़ो मैसेज वञे थो पियो न उहो जेको आहे। सही, अच्छा जेको हीउ तव्हां सम्झो था त हीउ तक जेको आहे उनजी जेका बुनियादी अहमियत त आहे डिस्कस थियो, हालेपोटनि जो माना ख़ानदानी तक। हा बिल्कुलु, इहो ॾिसो हाजी अब्दुल्ला हालेपोटो साहब जेको हुयो सो मतिलबु मां 85 खां इलेक्शन्स खे कवर कयूं आहिनि, नॉन पार्टी असेंबली में बि उहो आयो हो, इहो लॻातार हुनखे हलाईंदा रहिया आहिनि। हालेपोटनि जो हिते इन्फ्लुएंस बि आहे, ऐं बुनियादी तौर ते जेको माण्हुनि जो स्टाइल आहे न, हिते चङी ॻाल्हि इहा आहे, मिसाल बशीर हालेपोटो साहब जीअं सादा माण्हू हुया न, तीअं मौलाना गुलहसन ज़ौर साहब बि इलाही सादा सुदा माण्हू आहिनि, त इहो अवामी सतह जो जेको मुक़ाबिलो थिए थो पियो माण्हुनि जो विच में इहो, पर सूरत हाल इहा आहे त जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि मतिलबु उहे अदरवाइज़ ॼण त गिव अवे करे बीठियूं न। PTI अपोज़िशन जी पार्टी आहे उहा मौजूदु हुअणु घुरिजे, GDA जेकॾहिं हिन मरहले ते पीपल्स पार्टीअ सां मुक़ाबिलो न कंदी, राजूणी ताज छा थींदो आहे यार, ॻाल्हि सम्झण जी आहे, मतिलबु तव्हां GDA में बि हूंदो ऐं उते वरी राजूणी ताज कंदो, मतिलबु GDA त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी अपोज़िशन जी पार्टी आहे, उहा
इन जी इमरान ख़ान जी वफ़ाक़ी काबीना में शामिल पार्टी आहे, सही मतिलबु उहा वाकओवर ॾेई थी वञे, वाकओवर ॾियण जे बराबरि आहे न। त पोइ पॉलिटिकल प्रोसेस डेमोक्रेसी जो सुवालु जेको आहे, माना जॾहिं तव्हांखे वणंदो त तव्हां भला खड़ा कंदो, जॾहिं वणंदो तॾहिं न कंदो। ऐं जेकॾहिं मिसाल हिनखे वोलेटाइल बनाइण चाहिनि त पोइ त ईअं थींदो आहे त हिते इंसानी जानियूं बि कॾहिं कॾहिं हिननि तक में वेंदियूं आहिनि। ठीक से ब्रेक जो टाइम थियो आहे। नाज़रीन, मातली जे सूबाई तक जे हवाले सां असांजी ख़ुशी ट्रांसमिशन जारी आहे। सीनियर सहाफ़ी तज़निगार नाज़ सतो साहिब जो तव्हां तर्जुमो जो ब्रेक खां पोइ कोशिशि कंदासीं त उन तक जे जेके लाॻापियल जेके असांजा रिपोर्टर्स आहिनि, लाॻापियल इंतिज़ामिया आहे, त उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त उन अमली तौर ते मैदान में छा सूरत आहे। ब्रेक खां पोइ वेलकम बैक। नाज़रीन, मातली जे सूबाई तक PA 70 जे हवाले सां मेहरान TV तरफ़ां ख़ुसूसी नशरिया जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे असीं अपडेट करे रहिया आहियूं। हिन वक़्तु तक जे हवाले सां छा सूरत आहे। सीनियर तज़निगार सहाफ़ी नाज़ सतो साहिब जन असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। नाज़ साहिब जी ब्रेक खां अॻु में तव्हां ॻाल्हि कई त मिर्ज़ा ग्रुप जो तव्हां ज़िक्र कयो। हा, ज़ाहिर आहे, ॾिसो इहो वोलेटाइल थी 2011 जी इलेक्शन तमामु ख़ौफ़नाक इलेक्शन, इन खां लोकल बॉडीज़ जी इलेक्शन में इन इलाइक़े में जंग जो मैदान वञियल हुयो। ऐं उन में सूरत हाल इहा थी त मतिलबु रेंजर्स बि अची पहुता हुया ऐं सॼो थियो हो। पर हिन भेरे ईअं थी वियो त छा बिल्कुलु ठापुर थी वई ऐं उहे मिर्ज़ा साहिब जन जी जेकी कॉन्स्टिट्यूंसी आहे, ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा ऐं फहमीदा मिर्ज़ा जी, उहा जी अॻु में ज़िक्र कयोसीं त उहे 3 ज़िला 3 तालुका परियां आहिनि न, मदीन, टंडो, बागो ऐं गोलारची वारो जेको आहे मतील हेॾे मातलीअ में ज़ाहिर आहे। उनजो पोइ बि इंफ्लुएंस, वास्ता, राब्ता मौजूदु आहिनि ऐं पॉलिटिकल वोट बि मौजूदु आहे। हिते मिर्ज़ा ग्रुप खां वधीक हिते प्रॉब्लम जेको हो निज़ामणी साहिबान जेके आहिनि, जेके पीर साहिब पगारे जा उहे बीहंदा रहिया आहिनि, उन्हनि हिन भेरे मुकमल ख़ामोशी। ठीकु आहे। इन मिर्ज़ानी पंहिंजो निज़ामानी साहिबान छो ख़ामोश आहिनि, मिर्ज़ा साहिब छो एक्टिव न थियो आहे, उन जी जंहिं सते ते थियणु घुरिजे, उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां गॾु मौजूदु आहिनि बदीन मां जा ज़िलई रिपोर्टर दीदार मल्ला साहिब जेके हिन तक में मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम दीदार जी। सर, जेका PA 70 ते पोलिंग डिसीजन थी आहे, उन जे हवाले सां हिते सुबुह 8 बजे खां इहे स्टार्ट थी आहे। ऐं हिते जेको पहिरीं मुक़ाबिलो मिर्ज़ा ग्रुप जो हूंदो ऐं निज़ामणी जो, हींअर उहो बिल्कुलु मंज़र आम ते न आहिनि ऐं काफ़ी उमेदवार हथ खणी विया आहिनि। ऐं उनखां अलावा सर हिते जेको 123 पोलिंग स्टेशनूं आहिनि, जंहिंमें 12 जेके आहिनि इंतिहाई एहसास आहिनि ऐं 41 जेके आहिनि एहसास पोलिंग स्टेशनूं आहिनि। उनखां अलावा हिते SSP बदीन पारां जेको CCTV कैमरा ऐं ड्रोन जी कवरेज बि कराई वई आहे। ऐं हिते 6 जेके SSP आहिनि, 17 DSP आहिनि, उन सां गॾु 12 पुलिस ऑफिसर ऐं जवान आहिनि ऐं प्लस उन सां गॾु रेंजर्स बि शामिल आहे। जी सर। अच्छा दीदार, ॿुधायो तव्हां के बदीन इन मातली सूबाई तक ते इलेक्शन जे पोलिंग आहिनि त पोलिंगूं विज़िट कयूं आहिनि, उते माण्हुनि जी रश आहे न आहे, वोटनि जो रश केतिरो तव्हांखे नज़र आयो आहे? सर, कलाक पहिरीं असां हिते मातली जो कश्मीरी मोहल्ला वॾे में वॾो मोहल्लो आहे, उते जेका लेडीज़ पोलिंग हुई उनमें सिर्फ़ु 2 वोट कास्ट थिया आहिनि कलाक पहिरीं। ऐं किथे जेको आहे 8 वोट कास्ट थिया आहिनि, किथे 10 थिया आहिनि ऐं किथे वरी जेको जेका गर्ल्स स्कूल जेको आहे 1 ऐं हाई स्कूल जेको बॉयज़ जो आहे, उन में 50-60 ताईं माना वोटिंग थी आहे। माण्हुनि जे में का बि दिलचस्पी नज़र कोन थी अचे। दीदार ही ॿुधायो त इहो जेको तव्हां ॿुधायो पिया त 2 वोट कास्ट थिया आहिनि, उन पोलिंग स्टेशन ते मजमूई तौर ते वोट केतिरा, रजिस्टर वोट केतिरा आहिनि जेके, ऐं कास्ट सिर्फ़ु 2 थिया आहिनि, उहो तव्हां वोटर शीट ॾिठी हूंदी त उन में ख़बर आहे त कुल केतिरनि वोटनि मां केतिरा कास्ट थिया आहिनि? सर, उते जेके वोट आहिनि उहो 400 खां मथे आहिनि लेडीज़ पोलिंग जा, जंहिंमें सिर्फ़ु कलाक पहिरीं सिर्फ़ु 2 औरतुनि वोट कास्ट कया आहिनि। यानी 4 कलाक पोलिंग खे 4 कलाक गुज़री चुका हुया, 400 वोट रजिस्टर्ड हुया, उन्हनि मां सिर्फ़ु बस 2 वोट पोल थिया हुया। तव्हां इहा ॻाल्हि पिया कयो? जी सर। ऐं जिते 50 वोट आहिनि पोल थिया आहिनि, उते पोलिंग खे घणो वक़्तु थियो हुयो ऐं उते कुल वोट रजिस्टर्ड वोट केतिरा हुया? सर, ही तक़रीबन माना इहा बि कलाक पहिरीं जेको आहे हिते जेके वोट जेके रजिस्टर आहिनि उन्हनि जो सही माना में तइदाद जी ख़बर न आहे। या जेका बॉयज़ गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मातली आहे, उन जी जेका आहे जेका पोलिंग आहे
उनजे जेको सो माना 50 खां 60 वोट कास्ट तव्हांजी वोटरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे त या माण्हुनि सां त छो दिलचस्पी घटि आहे? माण्हू उम्मीदवारनि मां बेज़ार आहिनि, माण्हू पॉलिटिकल पार्टीज़ मां बेज़ार आहिनि, माण्हू गर्मीअ मां बेज़ार आहिनि, ख़ौफ़ आहे, छा मामिलो आहे? सर हिते ॿ जेके असां हितां जे वोटरनि सां ॻाल्हायो, ॿ शयूं साम्हूं आयूं आहिनि। पहिरीं इहे आहिनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि मां हिते जा माण्हू, हिते जे आवाम आहे उहो मायूस आहे, उन जा कोई बि कम वग़ैरह कोन था थियनि। ऐं ॿियो उनजो इहो चवणो हो त असां गर्मी में निकिरी अची ॾींहुं वोट ॾियूं, अॻे ॾींहुं असांखे कहिड़ा फ़ाइदा ॾिना आहिनि। पोइ त ईअं थियणु घुरिजे त हिकिड़ी पार्टीअ खां माण्हू नाराज़ आहिनि त कावड़ में ॿिए नमूने उनजे मुखालिफ़ खे वोट ॾियण लाइ अचनि, उहे उन्हनि जा माण्हू छो नथा निकिरनि? सर उहो असां उनखे जॾहिं इहो सवाल कयोसीं त हिते ॿिया बि उम्मीदवार आहिनि त उन्हनि जो चवणो हो त हिते इहे पीपल्स पार्टी वारो ई खटे वेंदो, छो साम्हूं मज़बूत उम्मीदवार को बि कोन्हे। जो बसि वधि में वधि GUI जो जेको आहे उहो कुझु न कुझु मुक़ाबिलो करे सघे थो। बक़ाइदा जेके मेंबर आहिनि उहे सर तरह माना ताक़तवर या माना के पार्टी जी पोयां के पुठभराई न आहे। ही ॿुधायो त जॾहिं पोलिंग शुरू थी त तव्हां कंहिं पोलिंग स्टेशन जे अंदरि विया हुयो, उते बैलेट बॉक्स खोले ॾेखारिया विया, पोलिंग एजेंट जेके पॉलिटिकल पार्टीज़ जा आहिनि उहे सभु मौजूदु हुया, CCTV जिते लॻलियूं हुयूं उन्हनि कंपे कयूं, जेके ही 41 हसास आहिनि पोलिंग स्टेशन, 12 हाईली सेंसिटिव पोलिंग स्टेशन आहिनि, त CCTV कमु करे थी? जी सर बिल्कुलु कमु करे पई। ऐं उते असांखे उन्हनि बिल्कुलु जेके उते उन पंहिंजा एजेंट बि वेठल आहिनि, कंहिं बि हिन वक़्तु ई जेको सो अणवंदड़ वाक़ियो या हिते को एजेंट वग़ैरह या जेके बॉक्स आहिनि उहे बिल्कुलु असांजे साम्हूं असां उहो खोले उन्हनि ॾेखारिया। ऐं जेके पहिरीं वोट कास्ट जेका थिया आहिनि उहे बि असां जेको सो उनजी बि असां रिकॉर्डिंग कई आहे ऐं अहिड़ो को बि सर उते इशू न थियो आहे। मातली शहर जी छा सूरत आहे? शहर में ज़ाहिर वोट घटि पिया आहिनि, माण्हू घरनि में मौजूदु आहिनि, या शहर जूं जीअं रौनकूं हूंदियूं आहिनि उहे बहाल आहिनि, दुकान होटल ॿिया टिया कारोबारी मर्कज़ खुलिया पिया आहिनि? जीअं आम रूटन मुताबिक़ शहर खुलियल हूंदो आहे न उहो नज़र अचे थो। बाक़ी पोलिंग स्टेशन उते जेके उम्मीदवार जा जेके हामी आहिनि कुझु माण्हू उहे नज़र अचनि था, ऐं कुझु जेके ॿाराड़ी खां औरतूं जेके खणी आया आहिनि कैंडिडेट उहे नज़र अचनि थियूं। बाक़ी जीअं रोज़मर्रा जी ज़िंदगी वांगुरु जेको कारोबार वग़ैरह खुलियल आहे, माण्हुनि खे का बि दिलचस्पी नज़र न पई अचे इलेक्शन बि थिए या ही ॿुधायो त SOPs जो कोरोना जो ख़्यालु कयो पियो वञे? माण्हू मिसाल जो बिल्कुलु सर न, बिल्कुलु सर न, SOPs जो को बि माना हिते मास्क आहे माण्हुनि खे सर न। जिते अगरि 20 माण्हू आहिनि बीठल आहिनि त उनखे हिकु ॿिनि खे को मास्क आहे, बाक़ी ॿिया इहे आहिनि। ऐं अगरि औरतुनि जा तव्हां फोटो ई ॾिसंदा त उन में जेको सो अचनि पियूं उनखे माना जेको समाजी फ़ासिलो आहे उनखे थोरो सिधो हुजणु खपे, उहो बि न आहे। ऐं न सर उते जेको सो माना कोरोना जे हवाले सां का बि माना अहिड़ी न आहे। बाक़ी उते ठीकु आहे दीदार, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे अपडेट कंदा रहिजो। ऐं ख़ासि तौर ते पोलिंगुनि जे हवाले सां जॾहिं रिज़ल्ट अचे 5 वॻे धारे त ज़रूरु उन्हनि पोलिंगुनि जो जल्दी जल्दी रिज़ल्ट इदारे खे मोकिलिजो त जीअं नाज़रीन खे असां वक़्तु सिर सभ खां पहिरीं मातली जे सूबाई तक जे चूंडुनि जो जेका रिज़ल्ट आहे उहा ॿुधाए सघूं ऐं आगाही ॾेई सघूं। तव्हांजी महिरबानी। पंहिंजो नासब ब्रेक खां अॻु में हलियो पए त मिर्ज़ा ग्रुप ऐं निज़ामानी ग्रुप, उहो ॾिसो दीदार बि उहा ई ॻाल्हि कई पए त हूअं उते छाकाणि त ही 2 माचू मेन ग्रुप आहिनि न, निज़ामानी ऐं पंहिंजो मिर्ज़ा ग्रुप जेको आहिनि, इहे जेको चइबो आहे न ताक़तवर ग्रुप हूंदा आहिनि, इहे हिक ॿिए जो टोड़ हूंदा आहिनि हुते। त उहे बहरहाल इन भेरे इरिलेवेंट थी, बग़ैर वास्तेदार थी, दिलचस्पी घटाए वेही रहिया आहिनि। चवण जे लाइ हिक ॿिए जी हिमायत कबी उहो थी हूंदी, अंदरां को मैसेज नया ज़रूरु मिलिया हूंदा, पर ईअं न थियो आहे त का कंपेन मिसाल हिकिड़ो त कोरोना जा मसइला का जलसा थिया हुजनि, कोरोना थी कंपेन थी हुजे, उहा न थी हुजे, उहा न आहे। पोइ उनजे नतीजे में ॾिसो त मोबिलाइज़ेशन बि न थियण जे करे नतीजे में पॉलिटिकल प्रोसेस कमज़ोर थो थिए, टर्न आउट इन क़िस्म जो अची बि आहे। हाणे त टेम्परेचर अञा वधंदो, पोइ हाणे उमेद कयो त आख़िरी घड़ीअ ते वरी ईअं थींदो त अपील थींदी कंहिं न कंहिं जे पारां, जेको तजुर्बो आहे कंहिं न कंहिं उम्मीदवार जे पारां त साईं वोटर बीठल आहिनि ऐं पोलिंग जे अंदरि बीठल आहिनि, त इलेक्शन जो टाइम 5 बजे खां 6 बजे वधायो, कलाक वधायो, 2 कलाक वधायो, जेको थींदो आहे। हाणे ज़ाहिर आहे त पॉलिटिकल पार्टीज़ लाइ जेको चैलेंज आहे उहो बिना सबब जो चैलेंज आहे। तव्हां पाण पॉलिटिकल प्रोसेस अहिड़ो कयो था
जो माण्हुनि खे मोबिलाइज़ नथा कयो, माण्हुनि जो ट्रस्ट गेन नथा करे सघो, उन जे नतीजे में माण्हू डिसइंट्रेस्ट थियनि था, ईअं उन्हनि जी अदम दिलचस्पी थिए थी, पॉलिटिकल प्रोसेस कमज़ोर थिए थो, इहा का चङी ॻाल्हि न पई थी थिए। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि त जीअं पाण डिस्कस कयोसीं त शाहिद विर्क जेको आहे उहो GDA जो उमेदवार आहे, GDA में फंक्शन लीग आहे, मेन क़यादत उन्हनि वटि आहे, त फंक्शन लीग जो रोल बि हिन इलेक्शन में गुम आहे। सर ॻाल्हि इहा आहे त तव्हां सम्झो त जेकॾहिं दिलचस्पी न हुजे तॾहिं विर्क खे वारो मिलियो हो, सही उम्मीदवार बणजण लाइ बि वारो हुनखे तॾहिं मिलियो हो, UC सतह जो माण्हू आहे, हुनखे मिलियो हो, छाकाणि त उते न त अदरवाइज़ फंक्शनल लीग पंहिंजो स्ट्रांग उम्मीदवार जॾहिं बीहारींदी आहे त निज़ामाणी उन्हनि मां हूंदा आहिनि, ऐं ज़ाहिर आहे त स्ट्रांग उम्मीदवार जॾहिं खपंदा आहिनि, त हीउ हिकिड़ो त बाय इलेक्शन जे करे हिकिड़ो मैसेज बि आहे त बाय इलेक्शन सिंध में जेके थियूं आहिनि उहे त सभु तक़रीबन सिवाइ हिकिड़ी जेकी कराची वारी बाय इलेक्शन थी आहे उहा मुस्लिम लीग, उहा बि मतिलबु कंट्रोवर्सीअ में आहे, बाक़ी नंगर पार्कर में ॾिसो, उमरकोट में ॾिसो, सांगड़ में ॾिसो, मलीर में ॾिसो, उहो पीपल्स पार्टी खटियूं, त हीअ जेको तासुर आहे जेको माण्हू चवे पियो थो त माण्हू चई सघनि था पिया त उन करे पोइ ख़ाम खां ख़फ़ो छो कजे, ऐं इहा सीट जेकॾहिं खटे बि वञिजे त पीपल्स पार्टी जी हुकूमत खे त टापिल कोन थो करे सघिजे पियो, त उन जे करे को वॾो स्टेक होल्डर न आहे। इहा जेकी अप्रोच आहे पॉलिटिकल पार्टीज़ जी उहा बुनियादी तौर ते माण्हुनि खे तंग करे थी। ठीकु आहे डॉक्टर साहब, मातली जो रिपोर्टर वसीम नोतकानी सां गॾु लाइन ते मौजूदु आहे। वसीम, छा सूरत हाल आहे तक जे हवाले सां? जी बिल्कुलु, मातली जी सूबाई तक PS 70 ते अॼु थींदड़ इलेक्शन जी चूंड पोलिंग जो अमलो जारी आहे। सुबुह 8 वॻे खां शाम जो पोलिंग 5 वॻे ताईं अमल वोटरनि जो तादाद शुरू आहे। आहिस्ते आहिस्ते सर पोलिंग जो जेको वोटर आहिनि उहे पंहिंजो वोट तमामु घटि कास्ट स्थिति में कराए रहिया आहिनि, जॾहिं त ॿाराड़ी में तेज़ी सां वोट वधी रहियो आहे। जी अच्छा, तव्हां कहिड़ियूं पोलिंग विज़िट कयूं आहिनि ऐं उते छा सूरत हाल आहे, माण्हुनि जो रेशो केतिरो आहे वोटनि जो? सर पोलिंग चांडिया पाड़े वारी, कश्मीरी पाड़े वारी, ऐं हींअर आहियूं असीं सर बीड़ो लजवाणी, ऐं अलावा सर ॿियो मलण। जी, छा केतिरा माण्हू पोलिंग जे ॿाहिरां वेठा हुया वोट कास्ट करण जे लाइ, ऐं केतिरा वोट कास्ट थिया मजमूई वोटर जे हिसाब सां? सर तक़रीबन वोटर जे हिसाब सां 15 खां 20 माण्हू सर बीठा हुआ लाइन में, सर एतिरो तादाद कोन हुई। जी 15 खां 20 माण्हू लाइन में बीठल आहिनि ऐं उहो वोट कास्ट चओ था त सर लाइन में बीठल आहिनि 15 खां 20 माण्हू सर ॿाराड़ी साइड, ऐं मातली जी साइड जे सिटी जी चइजे त सर उते लाइन ते हिकिड़ो माण्हू बि कोन्हे, उहो वक़्ते वक़्ते सां सर अचे पियो वोटर। अच्छा, ॿाराड़ीअ में शरह केतिरी आहे? मिसाल जंहिं ॿाराड़ीअ में तव्हां एतिरा माण्हू बीठल 15-20 ॾिठा आहिनि, उते उन पोलिंग स्टेशन ते कुल केतिरा वोटर रजिस्टर थियल हुया, ऐं तव्हां तक़रीबन 5 कलाक खां पोइ जी ॻाल्हि कयो पिया जॾहिं खां इलेक्शन शुरू थी आहे, त उन्हनि मां कुल वोटर मां केतिरा वोट कास्ट थी चुका हुया, कुझु इहो ॿुधाईंदो? सर बिल्कुलु, उन्हनि खां सर पुछा कईसीं त जेका पुछा पोली कईसीं त चवंदा 8 खां 15 वोट ताईं दाख़िल थी चुका आहिनि। सर इहा 12 कुल घणा वोट हुया उन पोलिंग स्टेशन ते? कुल घणा वोट आहिनि अंदाज़न केतिरो आहे? सर अंदाज़न मुंहिंजे ख्याल में सर 150 खन हुआ सर। अच्छा, 150 वोट हुया उन हिसाब सां। इहा मालूमात न आहे, वोटर लिस्ट पर हिकिड़ी ॻाल्हि हिन में ॻाल्हि भाई त ॿाराड़ी में वोट वधीक, उहो ॿाराड़ीअ जो ट्रेडिशनल वोट तव्हां आमतौर ते सिंध में इहो ट्रेंड आहे त ॿाराड़ीअ में वोट वधंदो आहे, ख़ासि तौर ते कराचीअ में जॾहिं कराची हैदराबाद में वरी MQM जे मौजूदु हूंदी आहे त पोइ उहा उन नमूने सां जेको ट्रेडिशनल तरीक़ो आहे उहो कंदी आहे। अरबन जेको सोसाइटी आहे न, जेकी वापारी आहे, ट्रेडर आहे, पंहिंजे धंधे वारो माण्हू आहे, उहो उन परफॉर्मेंस खे ऐं पॉलिटिकल पार्टी जे इन ही जेके इंटरकिसीज़ आहिनि, जेके अंदरां करंट थियनि था न, त बज़ाहिर असीं मुखालिफ़ आहियूं, PDM जो मां मुखालिफ़ आहियां, GDA मुखालिफ़ आहे, पर वोट ते गॾिजी वेंदासीं। सही, अरबन माण्हू जेको आहे, जेको शहरी माण्हू आहे, उहो वरी उनखे ॿिए नमूने ॾिसे थो। इन जे करे तव्हां इहो ट्रेंड तव्हांखे पछाड़ी ताईं फॉलो कंदे नज़र ईंदो त शहरनि में तव्हांजो वोट घटि हूंदो, निस्बतन ॿाराड़ीअ में शायदि कुझु वधीक हूंदो। ठीकु साईं, ब्रेक जो टाइम थियो आहे नाज़रीन। मातली सूबाई तक जे हवाले सां ख़ुसूसी ट्रांसमिशन सिलसिलो जारी आहे, वठो था शॉर्ट ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, मेहरान TV तरफ़ां स्पेशल ख़ुसूसी ट्रांसमिशन मातली सूबाई तक PS 70 जे हवाले सां जारी आहे। हिन वक़्तु असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे रीजनल इलेक्शन ऑफिसर मोहतरम अली असगर सियाल साहब। ना साहब,
सियाल साहब महिरबानी तव्हां टाइम ॾिनो कुझु ॿुधाईंदो अॼु तव्हां सॼो ॾींहुं हुन तक में आहियो इलेक्शन तव्हांजे निगरानी में थिए पई सूरत हाल छा आहे? साईं महिरबानी अल्हम्दुलिल्लाह पोलिंग पुरअमन तरीक़े सां जारी आहे ऐं 8 बजे स्टार्ट थी वई पूरे तक में जीअं तव्हां ख़बर आहे त 123 पोलिंग स्टेशन्स आहिनि ऐं शहर जूं तक़रीबन 14 खनि पोलिंग स्टेशन्स विज़िट कयूं सुबुह जूं उन खां पोइ बराड़ी जे इलाइक़नि में त शुरू में थोरी रश घटि हुई पर हींअर आस्ते आस्ते वोटर्स अचनि पिया ऐं काफ़ी जेको आहे सो गहमा गहमी नज़र अचे पई पोलिंग स्टेशननि ते ऐं पोलिंग पुरअमन तरीक़े सां हले पई। किथे को मिसहैप त न थियो आहे? जी अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं अहिड़ी का रिपोर्ट असांखे न मिली आहे। ही जेके हसास तरीन पोलिंग स्टेशन्स ते तव्हां CCTV फुटेज कैमरा इंस्टॉल कया उन्हनि वक़्तु सिर कमु कयो सॼो ॾींहुं कमु कंदियूं उहा डेटा तव्हां वटि मौजूदु रहंदी उन्हनि जो छा रोल हूंदो? जी 12 इंतहाई हसास पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि ऐं सभिनी 12 ते ई CCTV कैमरा कल्ह खां ई लॻी वयूं ऐं सुबुह खां जीअं पोलिंग स्टार्ट थी 8 बजे तो उहे कमु कनि पियूं ऐं इन ते सॼो इहो पोलिंग जो अमल रिकॉर्ड थींदो 5 बजे ताईं। कंहिं उम्मीदवार तव्हां सां को राब्तो कयो आहे बचल लुंड में सुबुह जो का पोलिंग CCTV बंदि हुई? न उहो मूं बि राब्तो कयो उतां जे प्रिज़ाइडिंग अफ़सर सां ऐं उहा CCTV कैमरा उते लॻियल आहे ऐं उते कमु करे पई। महिरबानी साईं अली असगर सियाल साहब रीजनल इलेक्शन कमिश्नर हुया असां सां गॾु इलेक्शन उहे पिया कराइनि त लो टर्न आउट जी ॻाल्हि त इलेक्शन बि फील कई आहे कमीशन बि पर जेका तव्हां ॻाल्हि पई त कैमराउनि जो कमु कैमराउनि जो कमु इहो त इम्पोर्टेंट आहे ऐं ॿियो शाम वारे वक़्त ते फार्म 45 जेको आहे न उहो कीअं थो मिले इहो बि ॾिसणो पवंदो रिपोर्टर्स खे बि असीं चवंदासीं त उहो ॾिसनि ऐं ख़ुदि इलेक्शन कमीशन जा माण्हू बि ॾिसंदा हिनखे इहो काफ़ी इम्पोर्टेंट कमु थी वियो आहे न फार्म 45 सभु पोलिंग एजेंटनि जूं सही हुजनि सभिनि जा वोट हुजनि या कंट्रोवर्सी छो थींदो आहे साईं? इहो मतिलबु हिकिड़ा त जहिड़ा आहिनि मिसाल तौर आख़िरी वक़्त ते प्रेशर वधंदा आहिनि सही मतिलबु वक़्तु घटि आहे ऐं मुखालिफ़ पार्टीअ जा वोटर बीठा आहिनि मुंहिंजा वोटर बीठा आहिनि सबको अंदर घेरणु चाहींदो आहे इहा ॻाल्हि इहा आख़िरी वक़्त ते ठीकु आहे नाज़िर SSP बदीन शबीर अहमद सेठार साहब असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम सेठार साहब। वालेकुम सलाम। सेठार साहब कीअं पिया ॾिसो बदीन जी जेका सूबाई तक मातली जी जेका सूरत हाल आहे अमन अमान जे हवाले सां छा सूरत हाल आहे साईं? अल्हम्दुलिल्लाह पीसफुल ऐं साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन हले पई 124 पोलिंग किथे बि को वणंदड़ या नाख़ुशगवार वाक़ियो न थियो आहे ऐं सूरत हाल अंडर कंट्रोल आहे ऐं हर जाइ ते QRF सब सेक्टर इंचार्ज रेंजर्स पुलिस जे ऑफिसर मौजूदु आहिनि। सेठार साहब ही जेको 2018 जी चूंड हुई उन में त ही ज़िलो सॼो ॾाढो वॉलेटाइल हो हिन भेरे पॉलिटिकल पार्टीज़ जे जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि का कंप्लेन त न कई आहे? हिन महिल ताईं को वॾी ख़ासि का कंप्लेन न आहे नंढी नंढी जेके आहिनि उनखे इंतज़ार करे कंहिंजो को वोट किथे रजिस्टर्ड आहे या किथे को पोलिंग वोट लाइ को अचे थो उहो अनेबल आहे डिसेबल आहे उन ते हिकु ॿ अर्जी कराए उहे मामूली आहे उनखे दरदाल कराए छॾियो बाक़ी अल्हम्दुलिल्लाह हिते सभई कोड ऑफ कंडक्ट ते कनि पिया ऐं सिचुएशन नॉर्मल आहे। ऐं ही जेको बेल्ट बॉक्स आहिनि उहे कंहिंजी तहवील में इलेक्शन DRO ऑफिस में वेंदा पुलिस जे तहवील में वेंदा रेंजर्स जे तहवील में वेंदा कीअं वेंदा? पुलिस ऐं रेंजर्स जा जवान सही पुलिस अफ़सर ऐं रेंजर उहे गॾिजी प्रिज़ाइडिंग अफ़सरनि सां खणी वेंदा आहिनि ऐं उन खणी वापसि खणी ईंदा DRO ऑफिस इलेक्शन ऑफिस जेकी कैंप ऑफिस डिग्री कॉलेज मातली मां उते उहे वापसि खणी ईंदा। जेकी परे खां परे पोलिंग स्टेशन आहे छा अंदाज़ो आहे त उतां पहुचंदे केतिरो वक़्तु लॻंदो आख़िर में? काउंटिंग खां पोइ मैक्सिमम 2 कलाक लॻंदा मैक्सिमम। जेकी आख़िरी 2 कलाक दूर वारी पोलिंग स्टेशन आहे छा साईं? साईं जेकी गुलाब नज़ारी आहे हुते मैक्सिमम उहो त 1.5 कलाक पहुचणु खपे पर मैक्सिमम जेके काउंटिंग खां पोइ 2 कलाक जे अंदरि ते पहुची वेंदो इंशाअल्लाह। महिरबानी शबीर साहब तव्हां असांखे जॉइन कयो इहो काफ़ी इम्पोर्टेंट हूंदो आहे न उमेदवार जेके आहिनि उहे पाण में छिकताइण वारो जेको माहौल आहे त हिन दफ़े शायदि अहिड़ो शायदि न उहो उन करे छो पॉलिटिकल पार्टी ॾिसो न त हिकिड़ियूं सभु मिसिल थी वियूं आहिनि न असांजो कुझु वञे न असां छा कंदासीं हुन करे हुन विथड्रॉ करे वरितो इन करे उहो जेको
तंज़िया तौर ते नासिर शाह बि चवे पियो थो इहे मामला थियनि पिया त उहे बि नज़र अचनि पिया हूअं अदरवाइज़ पॉलिटिकली मुखालिफ़ आहिनि पर गॾिया वेठा आहिनि इहो बि फिरामिना थी विया त उन हिकिड़ो माहौल ठाहियो आहे माना जेके देर सां नतीजा पहुचंदा पोलिंग माना गुलाब लगारी वारो जो इलाइक़ो आहे उतां थींदो माना 2 कलाक 1.5 कलाक थींदो छाकाणि त माना हिन जो मतिलबु आहे त हीअ देर में देर 8 बजे ताईं रिज़ल्ट अची वञणु घुरिजनि जेकॾहिं देरि थींदी त पोइ शक पैदा थींदा मतिलबु सही पर आम तौर ते त इहो थींदो रहियो आहे त राति जो 11 12 1 माना इहो प्रैक्टिस रही इन जे करे ई त पोइ हू जेको RTS धुंध इहे नाला तव्हां ॿुधंदा आहियो पिया न इहे हलंदा आहिनि पिया इन करे मूं इहा ॻाल्हि पुछी त केतिरो वक़्तु लॻंदो आहे आख़िरी पहुचण में पोलिंग जेको नतीजो आहे उते पोलिंग खे ऐं इहो बि कंट्रोवर्सी हूंदी आहे त पोलिंग जेको बॉक्स आहे उहो कंहिंजे निगरानीअ में अचे अॻुवाट डिफाइन जेको SOP आहे पुलिस खणी वञे रेंजर्स खणी वञे थी या डिफाइन जेको थियो हूंदो उहो हिननि खे ॿुधायो अथनि त हाणे हिन इहा ॻाल्हि चई आहे इलेक्शन कमीशन उहो फॉर्मली डिफाइन करे SOP ॾींदी आहे न हा अच्छा छा था सम्झो त सियासी पार्टियूं हिन तक ते बि को इल्ज़ाम तराशी जो को इम्कान थिए थो ॾिसो हिन महिल ताईं त पाण वरी फेयर ॻाल्हि कजे त किथां अञा ताईं को कंहिं इल्ज़ाम न ॾिनो आहे हिकिड़ो अब्बास लगारी साहिबु MWM वारो उन 8:30 बजे इहा ॻाल्हि कई बचल लुंड पोलिंग स्टेशन में CCTV कैमरा कमु नथी करे पई उहा ॻाल्हि हुन वीडियो ते पई कई आहे पर हाणे CCTV हू चवनि था त उहा शुरू थी वई आहे उन खां पोइ हुनजो फॉर्मली इलेक्शन कमीशन वटि तहरीरी तौर ते जेसिताईं दरख़्वास्त नथी अचे उन ते न हूंदी न हाणे उहो वक़्तु बि गुज़री वियो न त जेकॾहिं का सीरियस कंप्लेन हूंदी आहे त फौरी तौर ते अची वेंदियूं न ऐं इहो मीडिया सां बि खेॾ थींदी आहे न त इलेक्शन कमीशन खे दरख़्वास्त वेंदी आहे त मीडिया वटि उहा दरख़्वास्त पहुची वेंदी आहे जेकी मुतासिर पार्टी हूंदी आहे इन क़िस्म जी ॻाल्हि अञा ताईं न थी आहे सही अच्छा ॿिया उमेदवार जेके आहिनि उहे छो रोल हुनजो न आहे मिसाल JUI जो रोल आहे ऐं पीपल्स पार्टी जो रोल आहे ॾिसो इहो तव्हांखे सिंध में मां मिसाल हिकिड़ो ॿियो हिन सां गॾु एड कंदो हलां त सिंध जी कॉम्प्रेस जमातुनि जो टोकन पार्टिसिपेशन बि न आहे उहो बि न आहे इहो हिकिड़ो त मतिलबु कॉम्प्रेस जमातुनि जो अॻु में ई अलमियो इहो आहे त उहो पर हीअ जेको फिनामिनल चेंज आहे उहा आहे त सिंध में ॿियो नंबर पार्टी जेका हाणे थिए पई थी उहा JUI पई थी बणिजे इहा इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे हिन खां अॻु में तव्हां सीट अॻु में जेको बलदियाती इलेक्शन थियूं त सिंध जी ॿिए नंबर पार्टी उन्हनि में काउंसलर बाउंसलर बि माना वोटनि जे हिसाब सां JUI ऐं कुझु तक जेके नॉर्थ में त असां ॿुधूं उत्तर में त असां ॿुधंदासीं शिकारपुर में ऐं उते त जेको हाणे बीहे थो न ॿारनि खे बि JUI जी ज़रूरत पवे थी लाड़काणे में पीपल्स पार्टी मुश्किल में पवे थी हाणे ही लोअर सिंध में वरी कहाणी हिननि खे पार्टनरशिप उते करणी पइजी वई आहे प्रॉब्लम इहो आहे त उते लबैक हिन तरह में तव्हांखे यादि आहे त इन ई तरह मां तलहार वारे तरह मां हिकिड़ी ख़ातून 2018 में लगारी ख़ातून हुई जेका TLP जे सीट ते बीठी ऐं उन 1000 वोट कया हुया हू त हिन भेरे बि मतिलबु TLP बि प्रेज़ेंस पई थी ॾेखारे हिते वोट डिवाइड पियो थो थिए छाकाणि त हिते जी पॉपुलेशन डेमोग्राफी कंपोज़िशन ॿी आहे TLP रूट्स हिन इलाइक़े में आहिनि छाकाणि त TLP जो पंजाब रूट आहे न TLP जो रूट पंजाब आहे JUI जो हिस्टोरिकली रूट जेको आहे जो गोकुआ हज़ारवी साहब ऐं मुफ्ती महमूद साहब ऐं खां थींदी कई आहे पर सिंधी आलमनि जो हुन सां तालुक रहियो आहे पुराणो त उनजो रूट्स लोअर सिंध में आहे सुजावल जो वॾो मदरसो कासमी साहब जो आहे ॿिया मदरसा आहिनि पर TLP बि हिते अचे पई थी हाणे यानी इहो ॾिसो त सिंध में जेकी पोज़ीशन पई थी थिए त मज़हबी वोट उहो टियों नंबर वोट थिए पियो थो इहो इम्पोर्टेंट डेवलपमेंट पई थी थिए न ठीकु आहे पोइ जेका ॻाल्हि पाण खे नेशनल्स पार्टियूं उहो नेशनल्स पार्टीज़ जो ॾिसो न हाणे पाण खे ख़बर आहे त नेशनल्स पार्टीज़ मख़सूस सीटुनि ते माण्हू बीहारींदियूं आहिनि उन्हनि जो इलेक्शन बाबति जेको ॾहाकनि ताईं इहो नैरेटिव रहियो आहे त इलेक्शन मसइले जो हल न आहे इलेक्शन मसइले जो हल न आहे इलेक्शन विढ़िजे न विढ़िजे ऐं पोइ उन्हनि में डालडम्स अॼु इनकलाबी थी वञनि सुबुह जो वरी कंहिं सरकारी अलायंस में बणिजी वञनि उनजे करे काफ़ी घणा नुक़सान थिया आहिनि उनजे करे हुननि जी प्रेज़ेंस बि नज़र नथी अचे हुते न सही नवाज़ लीग ऐं PTI बि न आहे कैंडिडेट बि न आहे PTI जो सभ खां वॾो प्रॉब्लम नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टीअ जी तव्हां ॾिसो त 2008 खां वठी ईअं आहे त पंजाब में पीपल्स पार्टी को घणो न पे वई हिते न पे हाणे त हुन इक्वेशन डिस्टर्ब थी आहे नवाज़ लीग बि इहो चैलेंज आहे पाकिस्तान जी वॾी पार्टी जेकॾहिं वञे थी ऐं सिंध में हुनजो फुटप्रिंट उन सतह जो न आहे त इहा ख़तरनाक ॻाल्हि आहे ऐं PTI जे लाइ त वधीक ख़तरनाक ॻाल्हि आहे छाकाणि त उहे असेंबलीअ में गला फाड़े पीपल्स पार्टीअ ते तनक़ीद कंदा रहंदा आहिनि ऐं तव्हां वरी हिननि तकनि में वॉक ओवर ॾेई छॾींदो त पोइ त इहो मतिलबु माण्हुनि खे सम्झ में न ईंदे त इहो किरदार में कंफ्लिक्ट जेको आहे जेको कंट्राडिक्शन आहे पॉलिटिकल पार्टीअ जे कैरेक्टर में उहो छा आहे इहे सवाल ईंदा न PTI सरकार इत्तेहादी डॉक्टर जो मिर्ज़ा साहब आहे उहा बि उतां उन ज़िले सां तालुक रखे थी उहो वरी उते जेको आहे सो उन ज़िले सां तालुक थी रखे मिर्ज़ा साहब ऐं उहे वरी PDM जो जी जेकी शरीक पार्टी आहे उनजी ज़ारा राजूणी सही जेको GDA जो उम्मीदवार विरका आहे उहो उन्हनि जी हिमायत पियो थो करे या ॿिया पिता हिमायत पिया कनि
जे हुन पंहिंजो जे मौलाना राशिद महमूद साहब विया हुया मिर्ज़ा साहब वटि ऐं उहो त ज़ाहिर वोटनि लाइ विया। हाणे इहो जो क़िस्म जी पॉलिटिक्स थिए पई थी उहा पॉलिटिकल पार्टीज़ जे फ्यूचर लाइ का चङी ठीकु आहे साईं टाइमिंग असांजी पूरी पई थिए ख़ुशी ट्रांसमिशन जी नाज़रीन नाज़ सतीश साहब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं तज़िया ॿुधो बदीन जे सूबाई तक मातली PA 70 जे हवाले सां यकीनन असां तव्हांखे अपडेट कयोसीं त असांजे रिपोर्टनि जी सूरत हाल ते छा आहे वोटनि जो रेशियो छा आहे अमन उमान जे हवाले सां SSP बदीन शबीर सचार साहब सां ॻाल्हायोसीं इलेक्शन कमीशन जे ऑफिसर साहब सां सियाल साहब सां ॻाल्हायोसीं ऐं जेके मुख़्तलिफ़ इलेक्शन जा पासा पुराणियूं इलेक्शनूं जेके माज़ी में थींदियूं रहियूं आहिनि तक जी मौजूदा सूरत हाल तक जे माज़ी जे हवाले सां कहिड़ियूं नयूं तब्दीलियूं आहिनि उन ते तज़ियो नाज़ साहब जो तव्हां पेश कयोसीं। हाणे असीं वरी ॿीहर हिकु भेरो शाम जो 6 वॻे जॾहिं नतीजा शुरू थींदा तव्हां सां ईंदासीं अपडेट कंदासीं जेकॾहिं ज़रूरत पई को वॾो को मामिलो थिए थो त हिकु मेहरान TV ख़ुशूसी नशरियात तव्हांखे अपडेट कंदी रहंदी। पंहिंजे मेज़बान रऊफ़ चांडियो खे इजाज़त ॾियो।